लोहे वारो टीन डबे वारो घर जा थाम विकणो, घर जो सोन विकणो। ओ कबाड़ वारो टीन डबे वारो घर जा कीमती सामान विकणो। अड़े ओ बेसुरा छोरा, ये केड़ा होका तो डी त घर जो सोन विकणो। सुभाणे को नंढड़ो ॿार घर जी अलमारी भञी करे उन मां सोन कढी अचे, उन जो ज़िमेदार केरु हूंदो? घणी कावड़ न कर जीप मुआंड्रा, हणाई न कंद वरी लपाट। भले घर जो सोन चांदी खणी अचन, असां तोल जे हिसाब सां 30 रुपया किलो सोन वठंदा आहियूं। हिकिड़ो पुराणो किस्सो थो ॿुधायां। हिक ॾींहुं पाड़े ते होको ॾिनुमि। हिकु नंढड़ो ॿार घरां 20 तोला सोन खणी आयो। उन खां उहो सोन कबाड़ जे हिसाब सां वठी उनखे 25 रुपया रक़म ऐं 2 प्याला ॾिनामांसि। बाबा पोइ त मज़ा हुया। उहो सोन विकिणी करे रुगो होटलनि जूं कढ़ायूं, बर्गर, शवरमा, पिज़ा खाधा। वॾा ठठ कया, डबल घोड़ा बोस्कीअ जा वॻा सिबराया, राडो वाच, डान कलर जा बूट। पर्सनालिटी हणी शहर में निकिरां पियो त माण्हू मूंखे SP साहब सम्झी सलाम पिया कनि। वॾो को बिशनी आईड़े, हाणे हितां घुम थी ॿीहर पाड़े में ॾिठो माए असुल बुझ बुझ करे छॾींदोसांइ। अड़े ओ मेराण गाॾी जे बम्पर मुआंड्रा, मां पंहिंजे रस्ते सां बीठो आहियां। घणी क्याड़ी न हण, 5 किलनि जो वट लवड़ करे धून वारो ठोकींदो पिणे बि न सुञाणे सघंदी। वञ जल्दी घरां खणी अच फ्रिज को पखो वग़ैरह त तोखे ॾोकड़ ॾियां, ॾोकड़ सुञा के जा। भल इहो ॿुधाए त कबाड़ में छा वठंदा आहियो? साईं, असां कबाड़ में सभु कुझु वठंदा आहियूं। घर में को पुट, को भाइटियो, को नंढो ॿार अथई त खणी अच। 35 रुपया किलो जे हिसाब सां वठंदो साईं। जेकॾहिं घर वारा तोखे बि विकिणणु चाहिनि था त तुंहिंजो बि वज़न कंदुसि। जेको वज़न बीहे उन जा प्याला ऐं खटाण ॾींदुसि। घर में वेही वेही सॼो ॾींहुं ढोरनि जियां खाई थो पियो। हेॾे अच त तुंहिंजो वज़न करे कबाड़ में उछलाया निभागा।